कोरोना वायरस सबब जो है सजे सिंध में लॉकडाउन जो सिलसिलो जारी है। अॼु 45 ॾींहं आहे ज़िला शहीद बेनज़ीर आबाद जे सभ खां वॾे तालुके दौड़ शाह जा तमामु कारोबारी मरकज़ मुकमल तौर ते बंदि आहिनि, जॾहिं त डेली बेसिस ते कमु कंदड़ पौरियत पिणु परेशान आहिनि। ऐं उन खां अलावा मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, अॼु 45 ॾींहं बि नादरा ऑफिस समेत मुख़्तलिफ़ बैंकनि एहसास किफ़ालत सेंटर जे साम्हूं जेको आहे हज़ारनि जे तादाद में मर्द ऐं औरतुनि जा हुजूम आहिनि ऐं जेके समाजी विथी आहे उनखे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। SOP ते मुकमल तौर ते अमल न थी सघियो आहे। अचो त हिते साण असां सां कुझु हितां जा ग़रीब मज़दूर ऐं हितां जा सियासी माण्हू आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त इन लॉकडाउन जे हवाले सां उहे छा था चवनि। कुछ भी न मिलो न काशे न कार ये पैसा मिला न कुछ भी न। ये बेरोजगार लगा बैठा हूँ। कुछ भी ना है रुगो पुलिस वारा तंग था कन ऐं जेॾीमहिल बीहारियूं था गाॾियूं उन्हनि जूं टायरनि जूं हवा कढियो था वञनि ऐं गाॾियुनि जा शीशा वीशा भञी छॾिया अथनि। जेॾीमहिल अचूं था बसि धिका ॾेई कढी था छॾनि। गरीब तबको तमामु मुतासिर थियो आहे ऐं उनमें हिकु त ग़रीब माण्हू कमकार में मुतासिर थियो आहे। ॿियो नंबर त उन्हनि खे गलियुनि गलियुनि में हर इदारे हर जॻह ते जीअं एहसास प्रोग्राम आहे बेनज़ीर उनमें ख्वार ज़लील कयो वियो आहे। उते वरी पुलिस वारा जेके अचनि था उन्हनि खे धिका था ॾियनि अलॻि थियो। वफ़ाक़ी हुकूमत समेत सिंध हुकूमत तरफ़ां जेको आहे मुख़्तलिफ़ रिलीफ ॾिना वञनि त जीअं असांजा जेके बच्चा आहिनि उहे बुखूं काटण ते मजबूर आहिनि त असां पंहिंजे बच्चनि खे कुझु खाराए सघूं। कैमरामैन इमरान अली सां गॾु मंज़ूर अली बिरोही, सिंध TV न्यूज़ दौर।